कुरान जा इश्क भैया तबुलत करो भैया तबैया अल्लाह खट्टे वे भाई शोएब खट्टे वे चाचो वाली खाना या हाजी का आए न केड़ा नाला भी हिक जड़ा थन मलाइक भी भूल जी तो माशा अजमाना चाहा पर यूसुफ बिरोही जो मुझे भाई रंजरो दोस्त बल्ली हजान उम्रे था आयो हां वरी मुंजी जाल बीमार दुआ क्यों तो वो चढ़ी पे न त मां कादे विंदुस मां पोड़े के केर दी को सजो क्यों लुडा पट वारे पखे वांगो बैठ जाए भाई माटे गणी तो कॉपी को पीछे लो तो पुलिस कार्रवाई कर दी हिको बा 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 अडाई 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 अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबी बअदा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम दख़लतुल जन्नत फ़ी लैलतिल मिअराज फसमिअतु फ़ीहा क़िराअतल कुरान व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बआवाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद न था जो सुबह मुझे लगे तो थके जी प्यारो मदीने वाले का आश कटा गया वो सरमतन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना देखो राजा सुभान अल्लाह चलो हिना साल मदीने नहीं दो नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर मां हिकड़ो उमरो करे आयो आया टिन उमरन जा पैसा कढी आयो मदीने वाला सखी इनको तहा मां गुरेन जा चढ़ा बैठा यो पैसन पे जड़ी कुकड़ पैसन इत सलाम चूरन तकीरन के देखन चोरे मालूम के खुदा जो कसम एको साउंडा आलमा स्टेट कना तो वली खैया मजो नाए दाजा कुरान जा होश के भैया तबुलत करो भैया तबुलत अल्लाह खल्क वमन मा निकती भई हाय अज थक लाए खुदा जो कसम इस्लाम क्यों न हो मुमताज दुनिया भर के दीनों में वहाँ मजहब किताबों में यहाँ कुरान है सीनों बेटाई दो चंद चोटी हरा के जा रेवा जुना फकीर महफिल हुस्ने किरायत महीनो वरी रबीउल अव्वल मुझे महबूब जे मीलाद जो महीनो राजा न था जो सुभान रब साथे हर शे चूटे दिने कुरान दी किताबन जो सरदार रमजान दी महीनन जो सरदार शबे कदर दी रातन जी सरदार जुम्मो दी ॾींहंनि जो सरदार मिठो मोहम्मद दी नबीयन जो सरदार जोर से भैया तबुलत करे भैया अरे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने मोहम्मद मुस्तफा हाय मां महबूब जी विलादत का बयान हमारा आमना दी फरमा हुजूर मुझे बदन में ओगराई डांगा अतर जी खुशबू पत्थर के कदम रखा पत्थर अचो बजे मां जबलन में बकरी चाया पत्थरन में आवा बुशरा गया आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अजन जो सरदार कोनन जो सरदार अर्शन जो सरदार फर्शन जो सरदार आमिना यो बच्चो जो महीना नालोई मोहम्मद रख जा आज के रसूल भैया तबुलत करो जो हक हेठा वो कटो
जो त सिराड़ी आई आशिक़े रसूलन जो मरकज़ नथा जो सुभान अल्लाह केड़ा सोहना है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे पढ़ो पढ़ी जावा सबक ने सूरज जो मीम रख जाए मन में मीम का मुराद मिठो मोहम्मद मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फर्श तारीफ करे अरिश तारीफ करे बेगंजूरे में अचल वाला मोहम्मद उनके चढ़ो जजी आए सवालो रब पान पे तारीफ रब तो जे सोना तौरात मूसा के दिनों में इंजील दिन के दिनों में ज़बूर दिन के दिनों में तो मोहम्मद के कुरान जनता से बार कुरान पढ़ से मुझे पुत्र मैट्रिक कया हाने आला तालीम हासिल करना लंदन तो लंदन आला तालीम अंग्रेज कुत्ते जी 14 साल बरतानिया पढ़ी आयो आ टंग खणी पियो पेशाब कर या आला तालीम चले केर तो मुसलमान कादे बने काथे मातम क्या केड़ी बिजली संकट करे केड़े बिजली जे तंबे ते चढ़ा यूसुफ बिरोई जे तो जेड़े ते वणई चढ़ू लाइट आई हाणे मां सऊदी वियुमि न मुंहिंजो निंड करे वठूं बिजली न हली वञे जैसे सिराड़ी थोड़ा मदीनो लाइट वींदी ना है असाने लाइट ईंदी खुदा जो कसम जै शहर में नबी जाओ मक्को पाओ उन शहर जा कसम रब खया या उक्सम बिहाज अल बलद माखे मक्के जो कसम रब छोजे करे बैतुल्लाह या हरम बाता मकाम इब्राहिम हजर अस्वद सफा मरवा रब तो जे ना सफा मरवा तो आगे भी हो बैतुल्लाह तो आगे भी हो हजर अस्वद तो आगे भी हो मकाम इब्राहिम तो आगे भी हो वहां अरे मक्के जा कसम छोटो करा जो मुझे मोहम्मद जा नूरानी कदम मक्के पाक के लगी चुका वही तो बोला करे मदीने वाले के चला वही तो नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा रिफाते मुस्तफा नारे तकबीर समाचार कारण कुरान पढ़ो हाय कुरान पहले सूरह यूसुफ पढ़ी छा पैगाम दे नहीं त मायन जे मकरन का बचजो मागे पेट में सूरा नवाब शाह अस्पताल दवा ते तैयार पैदे मेकअप शादी पे थी वही बुधो सगरऊ माइन जा मकर दुखिया एकड़ो पैगाम इहो हो ॿियो पैगाम कहिड़ो हो त फायरन जे दवा खां बचजो असांखे भाउ वणे थो भाउ थियो यूसुफ जहिड़ा यूसुफ अलैहिस्सलाम दा जो मता यूसुफ रोई तम हे भी भालो हे भी फायरन दे शपर शाह हे खुदा जो कसम भाउ मुझे मौला अली खां पुछूं ॾाढा जो अली मज़ो न आहे ॾाढा मौला अली जा मुरीद भईयो त पूरो कयो भईयो त जो हथ हेठा वो कजो नगर नगर गली गली नगर नगर गली गली नगर नगर गली गली
असां पर नफ़रत न कर अलिया हेॾे बि हैदर अली अली हेवा चूणा फकीर जो थक ई लाहे छॾियो बेगम जो ओठ जो नालो ही अजीब आहे हेॾे त इज़राइल बि न ईंदो हाँ अल्लाह पोइ इनखे इज़राइल छा कंदो हिकिड़े घर मां निकिरी ॿिए में हलिया वेंदा मुक़ाम जे भरिसां रहंदा कयो त कांधनि खे तकलीफ़ न हिकु तुला ॿियो मुक़ाम परे मुझे मौला अली जॾहिं कब्रिस्तान में ईंदो न 4 जुमला चवंदो सुभान अल्लाह जो अलीअ खे पढ़ा न मज़ो न आहे मूंखे लॻे थो तव्हां थकिजी पिया आहियो मौला अलीअ जो मुरीद ॿई हथ कयो ॿई हथ तकबीर नारे तकबीर नारे तकबीर मुझे मौला अली कब्रिस्तान में 4 जुमला चवंदो 4 वॾा किताब 4 वॾा नबी 4 वॾा मलाइका 4 वॾा रसूल 4 खच के बाबा 4 नबी जूं न्याणियूं 4 वज़ू में फंज 4 मोहम्मद जो यार 4 सहाबा जो नौकर ॿई कबूल कयो नारे तकबीर शान रिसालत शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अरे मक्के में मखारे सौर जो माके सिद्दीक दी वफा याद आई वाह सिद्दीक तो मोहम्मद के कीअं बुलंदे कयो 4 ॿुधाया आहियां बस क्या नथा ॻाल्हायो जूणा वॾा होशियार आहिनि आख़िरी पतो अहिड़ो रखियो मुंहिंजो मल कट या बिरोईअ जी सलाह त के पोयां रखो कोहड़े खे ॾिस सगरा बि उथी आया जंहिंजो पाणीअ जो वारो घबरायो न पाणी जी परेशानी न कयो दरिया भरियल असांजा छोरा हलींदे दरिया ॾिसण न वञो हेॾे ईंदो बाज़ार 10 में विया न असांजा कामरेड क़ुरान खणी गीता खणी सैयद दरिया बादशाह कॾहिं वांदे अची जो रब दरिया मां हथ कढिया घोटकी वारा परेशान सखरवान जो मोटो न पियो बीहे जाम शोरे वारा त सुम्हनि ई न पिया गाॾी भरे मूं वटि कामरे ठाहिया साईं तालुब वठी हलो पुल ते क़ुरान खणी कयूं दरिया हलो दब मूं चयो मां राति दरिया सां ॻाल्हायो आहे चइसे पोइ छा चए दरिया जो इहे मुंहिंजे घर आया मां बि घर वेंदोमांइ दरिया बादशाह ना है बादशाह वादा अचे घर न पोराम बट जो दरिया बादशाह ना है बादशाह केरा न था ॻाल्हायो बोला सा हज़रत उमर खे चऊं दरिया नथो वहे हज़रत उमर जो मां चिठी थो लिखां चिठीअ में लफ़्ज़ ई ॿ लिखियईं छा चई मैंने अब्दुल्लाह अल्लाह जो बानो उमर थो ॻाल्हायां असां फोन ते ईअं चवंदा आहियूं असां चवंदा आहियूं यूसी चेयरमैन पियो ॻाल्हाए बाबडा जो लाइनमैन पियो ॻाल्हाया सराड़ीअ जो एसे पियो असां पहिरियों उता या बीमारी असां मुल्हनि में पई आहे हाणे ज़िले जो अमीर तो ॻाल्हायां ईअं नथो चए मां जमात जो नौकर तो ॻाल्हायां मस्ती कई थी अची हज़रत उमर छा चयो मिन अब्दुल्लाह अल्लाह जो बानो उमर तो ॻाल्हायां गली गली नगर नगर
गली गली नगर नगर गली गली नगर नगर उमर जो नालो मोहब्बत सां वठो राजा जो उमर उमर नारोहन गली गली नगर 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 नारे तकबीर हाय उमर 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 के पढ़ता सही न तू भंग पियो कावड़ियो वेठो जुम्मे जो खुतबो पेड़ी जमीन में सिलसिले लठ खड़ी जमीन खे अला मनसूबा नहीं का छमा जुल्म क्यों भले सिलसिलो आन पहिरियों उमर के गलत कर पर छमा इंसाफ क्यों तो के लुडना जो हक ना है उमर की लठ लगी 1400 साल था अज ताईं मदीने में सिलसिलो ना है भाई भाई तबरत करे उमर के सदा भाई अदालत के उमर तोजी अदालत के उमर तोजी अदालत के उमर उमर जला सजो नबी हथ खयो ए अल्लाह मां मोहम्मद उमर थो नबी हथ खया उमर जुती समेत मोहम्मद जे कदमन जो तो मोहम्मद जी दुआ महबूब हथ खणी रब खाली मोटा है हजरत अबू हुरैरा रोए फरमाइले मत तबकी छो तो रोए से अमर मारियो छो मारियो थे जेते नबी जो कलमो छो पड़ी से अमर जला हाथ खणा संजन हाथ खणा अबू हुरैरा जोर फरमाए कादे थो ने दुआ जी रिजल्ट जो बुध छे मां अगे तो पहुंचा या मोहम्मद जी दुआ आगे न था जो सुबह हाय हजरत अबू हुरैरा फरमाए पहुंचम अंदर दरवाजो बंदा इन्नी रायत में शक्ल बाप दरवाजे के लकीरन मां ॾिठम अम्मा वज़ू पई करे कपड़ा मचू वेठिया या उम्मी कयम जवाब मिलो लब्बैक इब्नी जी मुझा बच्चा अंदाजो लगायम अबू हुरैरा तो जे पहुंचण का आगे मोहम्मद की दुआ पहुंची रही है भैया तबरक करे मदीना भैया तबरक मोजज़ात मुस्तफा करामत मुस्तफा नारे तकबीर जूनम जे जलसे ते अचण वारो क़यामत में इहा ही मोहम्मद जी दुआ असांखे छॾंदी जने जहन्नम जो कड़को थींदो हजरत आदम अलैहिस्सलाम ॿुधंदो चवंदो अल्लाह मूंखे बचा औलाद जाने तू जाने मूसा अलैहिस्सलाम चवंदो अल्लाह मूंखे बचा हारून जाने तू जाने ईसा अलैहिस्सलाम चवंदो अल्लाह मूंखे बचा अम्मा मरियम जाने तू जाने इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो अल्लाह मूंखे बचा हजरत इस्माइल जाने तू जाने पर जॾहिं जहन्नम जो कड़को असांजो सोनो नबी ॿुधंदो चवंदो अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका उम्मी आमिना अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका बिनती फातिमा अल्लाहुम्मा इन्नी ला असलुका नफ्सी मौला अमरा आमिना जो सवाल न तो गया न्याणी फातिमा जो सवाल न तो गया मां पंहिंजो सवाल न तो गया अॼु मां महशर में झोली जली ॾेई मुंहिंजे सॼी उम्मत खे जहन्नम जे बाहि खां बचा भैया कबूलत करे हिन नबीअ खे भैया दवात अहिड़े नबीअ सां बेवफ़ाइयूं था कयो शादी में घोट के सिंगारींदा हथन के मेहंदी पेरन के मेहंदी जड़ो सगाड़ीअ जो पेट्रोल वरी मोड़ बदलना जड़ो मारनो दगो पीड़ीअ ते खाई वरी माइन के वरी हिकिड़ो अंग हो पाराई जड़ो अखियूं ज़ाहिर माई मां मम्मा बोल मां काॾे वञा शादियुनि में चाचन ऐं मामन खे राज़ी था कयो अल्लाह जे रसूल खे नाराज़ था कयो सोचो अबाया डोल छो वॼाई से मां कोन वॼाया मामो आहे हिकिड़ो मुंहिंजो नवाब शाह रहंदो आहे हुनजो डोल न वॼाईंदे मां भत न खाईंदुसि इहो चिॿो मामो क़बर में गॾु हलंदो आहे
शादी थे ना सराई वारो लठ खड़ी पी रहो तो वो न बचा दो खोट के नींदी न लगली सहरा न थींदा शराब न थींदा नाच न थींदा मां प्रोई प्रो आया मां लिंद प्रो आया मां चूड़ो प्रो आया मां खोड़ो प्रो आया मां चांडलो प्रो आया मां पेलू मोहम्मद जो गुलाम नारे तकबीर सुन्नते मुस्तफा सुन्नते मुस्तफा गुलाम ये रसूल में गुलाम ये रसूल में नारे तकबीर तेरे शादी में चाचन मामन के पर चाहे राजी करे बत्ता का आयो बोला जो रसूल के चौथा नाराज करो शादी केड़ी शादी है जने अल्लाह नाराज हो जाए अल्लाह जो रसूल नाराज हो जाए भले चाचा कावड़जन मामा कावड़जन बिरादर कावड़जे केर खाए तो न तो खाए मां के परवाह ना है मुझे अल्लाह राजी थे मुझे मोहम्मद राजी हज़रत साद कलमो पढ़ियो माओ कोड़ी थस काफिर यानी उस समय वेई रही 3 ॾींहं गुज़री विया माओ खे परचण अम्मा उठी उस समय मरी वेंदी आहे माण्हू मूं ते खिलंदा चई हिकिड़ो शर्त आहे नबी साईं जो कलमो छॾ मां उथां थी मां तो सां गॾु हज़रत साद जो जवाब पुछां चई अम्मा तो जहिड़ियूं 70 माण्हू तड़पी मरी वञनि मूंखे क़बूल आहे मां मोहम्मद जे कलमे मां हथ न कढंदुसि हाणे असांजे ताहिर हिंगोरे में हिकिड़ो छोकिरो मुसलमान थियो कल मूंसां मिलण आयो मोहम्मद रिहान उनजो नालो आहे जैसे मूं जॾहिं कलमो पढ़ियो मां सभिनी खे छॾियो पर अम्मा पंहिंजो रौल आहे मुंहिंजे पेरनि ते रखियो चई या मूंखे मार पोइ कलमो पढ़ मुंहिंजो सभु अम्मा मुंहिंजे आख़िरत जो मसइलो आहे अम्मा मुंहिंजे आख़िरत जो मसइलो आहे पंहिंजे बच्चे खे बाहि में न सार इन्हनि खां कदुरु पच न तोखे त घर वेठे कलमो मिलियो आहे तोखे कदुरु कहिड़ो खुदा जे वास्ते मुझे मौला जी कब्रिस्तान में ईंदो न 4 जुमला चवंदा 4 तव्हां त कब्रिस्तान में कुकड़ वेड़ाईंदा आहियो सञाणा तो तव्हां सिराड़ी हर खे तव्हां चङा मुड़ुस आहियो न खलकत आई ऐं अॼु दुआ बि मां अहिड़ी कराईंदोमांव जो बेड़ा ई पार फ़कीर घुरण वारो भलो हुजे न पके मां भी पैसा कढी दुआ अथव सदा पढ़ा बस बिन में 10 मिनट थिया छो नवा मुसलमान था ये तो घर मोकलाया है अल्लाह न दुआ ताईं वे हो तो पोइ मां कुझु ॿुधाए न तव्हां अध में उथी जेके अध में उथी वेंदा हथ मथे खणो बटन हथ मथे खयो पर भुलिजी पिया शरीयत में भुल माफ़ कब्रिस्तान इबरत जी जाइ कब्रिस्तान में कुकर न वेड़ायो कब्रिस्तान में मेला न करायो कब्रिस्तान में गायन न करायो हिकिड़े थोला जेके मूं 100 रुपया ॾिनो मुंहिंजो पिणे जे कबर ते वञी तोल वॼा 100 रुपया वठ जे पापे पोकल अंदर जे मदार ते चौथो वॼाए तुंहिंजे पीउ जी बादशाही आहे गुस्ता क्यों पान कयो हणो असांजे खाते
मां बेचाई जो नौकर कलंदर जो नौकर सज्जन जो नौकर मुझो मुर्शिद पीरान पीर पीरान पीर जा मुरीद बइयो सब नौकर जो हथ हेठा वो कजड़ा एडे जोण में ईंदो ई ना जे आयो त ये कनात जे भरसां बीहर दस पीरन जो पीरा अरे पीरन जो पीरा महबूबे सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीला मुझे मौला अली कब्रिस्तान में ईंदो ने चार जुमला चवंदो घणा बाबा नथा ॻाल्हायो राजहां चवंदो पोइ ॻाल्हायां कब्रिस्तान पहुंचंदो पहिरियों छा चवंदो अस्सलामु अलैकुम या अहल क़ुबूर कब्रिस्तान वञो सलाम कंदा कयो तव्हां कम खां सवाइ त कंहिंखे सलाम कंदा ई न आहियो कम हूंदो न पोइ भाऊ यूसुफ कहिड़ा हाल आहिनि सलाम कम निकितो हराम जो यूसुफ जो सुञो मौलन में कोई कम ना है तब शरीयत जे थी सलाम कयो मुझे मौला अली के चो तव्हांजे दीन में खूबी कहिड़ी आहे मौला फरमायो मिलण सां सलाम दुआ है अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हजरत अली कब्रिस्तान में पहिरियों सलाम कंदो पूछा चवंदो या अहलल क़ुबूर अम्वालुकुम कसमतुम माल तव्हांजा विरहाइजी विया पी जी खैरात ही नथा कयो पहिरियों विड़िया वेठा आहियो त तव्हांखे माल विरहाए अम्वालुकुम कसमतुम माल तव्हांजे विरहाइजी वादियारुकुम सकनतुम तव्हांजे घरनि में अची ॿिया वेठा व औलादुकुम हरमतुम तव्हांजा बच्चा यतीम थी विया वाज़वाजुकुम सव्वतुम तव्हांजे घर वारनि इज्जतूं गुज़ारे ॾियनि जे बिस्तरनि जो सिंगार हाय पोइ ग़ुलाम कंबर गॾु हूंदो फरमाए कंबर जे कब्रिस्तान वारनि जो जवाबु ॿुधी आहे न हिननि जो हिकिड़ो ई जवाबु हो त क़बर लाइ बेहतरीन तोशो नेक अमल आहे ये जेके अज आया हो न जलसे जूणन जे में साईं शोएब जे दावत यूसुफ साहब जे दावत हाजी खान अली खान जे दावत क़यामत में कुरान भी बाह खां वठंदो मिठो मोहम्मद भी बाह खां वठंदो बई जन्नत में वठी कुरान भी मिठो मोहम्मद भी हशर वेले हुंदा सवे राज राणा तनी में मोहम्मद परे का दुआ कयो अल्लाह इन जलसे के पांजी बारगाह में कबूल फरमाए तहां बख्शिजी ॾियो छो त कुरान में ही ॿुधो अथव अल्लाह पाक केर बि साथी दुआ खां सवाइ खुदा जो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूल दुआ जे अदब में वेही रहो कोशिश करे पंहिंजा मथा कढो आचर जे ॾींहुं 7 सितंबर ते शाम जो 3 बजे कोट गुलमंद वेखारीअ खां सरारी खां गुलमंद गारी ताफ़ुल ख़त्म नबूवत रैली आहे सभिनीनि खे दावत आहे उन प्रोग्राम जी सब साथियों 15 सितंबर ते नवाब शाह में तमाम प्रेस क्लब रोड ते तमाम बड़ी खत्म नबूवत कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें कायदे सिंध अचनि खत्म नबूवत जो जाथे भी सद ते केॾा बि गुनाहगार आहियो कहिड़ी बि फिरके सां वास्तो अथव केॾा मुजरिम आहियो खत्म नबूवत जे प्रोग्राम में वेंदो क़यामत में मिठो मोहम्मद छॾाए तव्हांखे हौद कौसर प्यारे जन्नत में वठी आयो नारे तकबीर ताजो तख्त खत्म नबूवत ताजो तख्त खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत नारे तकबीर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु